जी नाज़रीन, असां तव्हांखे अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं इस्लामकोट मां। इस्लामकोट शहर में ट्रैफ़िक इंतिज़ामिया जी लापरवाही सबबि रोड सॼो ॾींहुं ब्लॉक रहनि था। रोड ते वॾियूं थोड़े नंढियूं गाॾियूं बीठल हुजण करे ट्रैफ़िक जाम थियणु महमूल बणियल आहे। सुबुह खां शाम ताईं समूरा मसरूफ़ रोड ब्लॉक रहनि था। इस्लामकोट में अॼु सुबुह सवेर हिकु पीटसन खे रक्षा पारां टकर हयो वियो, पर पीटसन तड़पंदो रहियो। ॿुधायो वञे पियो त अस्पताल इंतिज़ामिया खे बि इतला कयो वियो, पर एम्बुलेंस टाइम ते न पहुती, जंहिं सबबि पीटसन खे गॾे गाॾी ज़रिए अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शहर अंदरि ट्रैफ़िक जो निज़ाम मुकमल तौरु धरम भरम थी वियो आहे। मुक़ररु एहलकार कचहरियूं करण सां गॾु इहे इतला मिलिया आहिनि त हू ट्रांसपोर्टनि सां मिली भगत सबबि गाॾियूं शहर अंदरि बीहारण जी उन्हनि इजाज़त ॾेई छॾी आहे, जंहिं सबबि हाई स्कूल, पुराणो नंगर पार्कर रोड, टाउन कमेटी एरिया, मुसाफ़िर खानू समेत समूरा मसरूफ़ जेके शहर जा रोड आहिनि उन्हनि ते नंढियूं तोड़े वॾियूं गाॾियूं उन्हनि अॾा क़ाइमु करे वरिता आहिनि। शहर अंदरि तमामु घणी वधियल हुजे थी, माण्हुनि जो अचु वञु मुश्किल बणिजी वियो आहे। मुसलसल मीडिया ते ख़बरूं हलण जे बावजूदु इंतिज़ामिया को बि तहरीक न आहे वरितो, जंहिं सबबि हितां जा शहरी सख़्तु परेशान आहिनि। दुकाननि तोड़े होटलनि ऐं मसरूफ़ जाइनि अॻियां गाॾियूं बीठल हुजण करे रोड सुबुह खां शाम ताईं मुकमल तौर ते ब्लॉक रहनि था।